डहरकी में माड़ी एनर्जी कंपनी इंतजामिया ऐं बेरोज़गार नौजवान विच में ॻाल्हियूं नाकाम थियण बैदि गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां थियल चकरियुनि ऐं गिरफ़्तारियुनि बैदि अॼु वरी कंपनी जे गेट साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। होॾां माड़ी एनर्जी कंपनी आॾो रोज़गार लाइ एहतिजाज करण वारे मामले ते डहरकी ऐं दाद लकारी थाणनि ते ॿ धार केस दाख़िल कया विया आहिनि। डहरकी दाद लकारी थाणे ते 50 सुञातल ऐं 30 अणसुञातल ख़िलाफ़ दाख़िल FIR में सहाफ़ी हयात पिताफ़ी, वकार बोज़दार, MP नादिर अकमल लग़ारी जो पीए रांझण लग़ारी, तुराब शर, हैदर ख़ान, सहाफ़ी अशरफ मुग़ल, आज़म ज़ोहरियाणी, नवीद चुग़ताई, असद शर ऐं ॿिया नामज़द कया विया आहिनि। दाख़िल कयल केसनि में शागिर्दनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं मक़ामी ॻोठाणनि खे बि नामज़द कयो वियो आहे। जॾहिं त घोटकी पुलिस माड़ी पेट्रोलियम कंपनी जी वंगार बणिजंदे अमन अमान एहतिजाज कंदड़ शागिर्द ऐं इन्हनि जी कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि मथां DSP ओबावड़ो जी अॻवानी में तशदुद कयो हो, जंहिं सीनियर वकील शाहनवाज़ वेसर चयो आहे त SSP घोटकी DSP ओबावड़ो मथां तशदुद जो केस दाख़िल करायो वञे। सहाफ़ियुनि शागिर्द मथां तशदुद जी मुज़म्मत कयूं था। असांखे भेरो ॿीहर ॿुधाईंदो डहरकी में माड़ी गैस इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज अॼु ॿिए ॾींहुं बि जारी रहियो ऐं इंतज़ामिया तरफ़ां केस दाख़िल कयो वियो आहे। 50 ॼातल ऐं 30 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। हिन सिंध जा वारस आहिनि, न सिर्फ़ु सिंध जा वारस आहिनि, वकीलनि ही मुल्क ठाहियो हुयो। तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी त जॾहिं खां वठी हिननि जी कैंप लॻी, असांजो वकला बिरादरी उबाड़ो हुजे, मीरपुर हुजे, घोटकी हुजे, सभु दोस्त असां हिननि सां सहकार में रहियासीं ऐं असां उते ऐलान कयो हुयो त तव्हां जॾहिं कोर्ट ईंदव इंशाल्लाह तव्हांजो बदिलो बि सिपाहियुनि खां वठंदासीं, थुक बुजो कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हांजो ज़मानत कराईंदासीं। पहुचण सां उन्हनि खे बि हया जी घणी कई आहे ऐं जेके बि 9 दोस्त गिरफ़्तार थी विया आहिनि उन्हनि सभिनि जो ज़ामिन मंज़ूर थी वियो आहे। ॾाढा हज़ार जी शुआटी इंशाल्लाह 1 कलाक में उनजी हथकड़ी निकिरी वेंदी ऐं पुलिस वारा पंहिंजा पैसा जेका माड़ी गैस उहे उन्हनि खे फॿिया छोकिरा आज़ादु थी वेंदा। ऐं ॿियो त असांजा जेका दोस्त सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि जी बि असां बेल एप्लीकेशन दाख़िल करूं था। सियासी दोस्त आहिनि जेके जेका ॿाहिरि आहिनि उन्हनि जी बि दाख़िल करूं था। इंशाल्लाह 1 कलाक जे अंदरि हुननि जी बि असां ॿारो ज़मानत खणंदासीं। असां कॾहिं बि सिंध दुश्मन वॾेरनि जागीरदारनि पीरनि जे अॻियां इन लीडरनि जे अॻियां या CM सिंध जे अॻियां कॾहिं बि नौजवान खे झुकण कोन ॾींदासीं। सिंध जा ग़ैरतमंद माण्हू सभु हिननि सां गॾु आहिनि। इंशाल्लाह गॾु जारी